साईं सदाई करी मथे सिंध सुकार बोला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा शागिर्दो अस्सलाम वालेकुम। इंग्लिश ग्रामर जी बी वीडियो सां गॾु तव्हांजी खिदमत में हाज़िर आहियां। प्यारा शागिर्दो, असांजे माहौल में जेके बि शयूं आहिनि, असांजे आस पास, असांजे घर में, असांजे स्कूल में, हर शइ जो पंहिंजो नालो आहे। यानी असां हर शइ खे उन जे नाले सां सुञाणंदा आहियूं। जीअं माण्हुनि जा बि नाला आहिनि, जानवरनि जा नाला आहिनि, बेजान शयुनि जा बि नाला आहिनि, त हर शइ खे पंहिंजे नाले सां सुञाणंदा आहियूं। अहिड़ी तरह असां जेको ॻाल्हायूं था, असांजे ज़ुबान मां जेकी लफ़्ज़ निकिरनि था, उन्हनि लफ़्ज़नि जा बि नाला आहिनि। जीअं आउं ग्रामर जी वीडियो ठाहियां थो, त इन में लफ़्ज़ जेको ग्रामर मुंहिंजे वात मां निकितो, ग्रामर जो बि नालो आहे, जी इन जो बि को नालो आहे, वीडियो इन जो बि को नालो आहे, ठाहियां थो इन जो बि को नालो आहे। इन्हनि नालनि खे पार्ट्स ऑफ स्पीच चइबो आहे। इंग्लिश में पार्ट्स ऑफ स्पीच चइबो आहे ऐं सिंधी में इन्हनि नालनि खे चइबो आहे ॻाल्हाइण जा लफ़्ज़। त अॼु असांजो मौज़ू ऐं टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच। अचो त शुरू कयूं। What are the parts of speech and what is the number of them? जेकॾहिं तव्हां खां को अहिड़ो सवाल करे या क्वेश्चन करे, त असां उनखे उनजो ही जवाब ॾेई सघूं था। Words are divided into different kinds of classes called parts of speech according to their use, that is according to the word they do in a sentence. There are 8 parts of speech. Parts of speech ॻाल्हाइण जा लफ़्ज़ छा आहिनि ऐं उन्हनि जो तइदाद केतिरो आहे? लफ़्ज़ पंहिंजे इस्तेमाल मुताबिक़ मुख़्तलिफ़ क़िस्मनि ऐं दर्जनि में विरहायल आहिनि। यानी उन्हनि जे कम मुताबिक़ जेको उहे हिकु जुमिले में कंदा आहिनि, उन्हनि खे पार्ट्स ऑफ स्पीच यानी ॻाल्हाइण जा लफ़्ज़ चवंदा आहिनि। जॾहिं असां को जुमिलो ठाहियूं था त उन में लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, त हर हिकु लफ़्ज़ जो पंहिंजो पंहिंजो कमु आहे। त उन लफ़्ज़ खे उन जे कम जे मुताबिक़ उनखे उनजो नालो ॾिनो वियो आहे, जंहिंखे पार्ट्स ऑफ स्पीच या ॻाल्हाइण जा लफ़्ज़ चवंदा आहिनि। अंग्रेज़ी ग्रामर मुताबिक़ ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ आहिनि। नंबर 1 नाउन यानी इसम, प्रोनाउन यानी ज़मीर, एडजेक्टिव यानी सिफत, वर्ब यानी फेल, एडवर्ब यानी ज़र्फ, प्रीपोजिशन यानी हर्फ जर, कंजंक्शन यानी हर्फ जुमलो। सब खां पहिरियां असां अचूं था नाउन ते। नाउन यानी इसम छा आहे? A noun is a word used as the name of person, place or thing. Or a noun is a naming word. जेकॾहिं तव्हां खां को सवाल करे नाउन छा आहे, what is a noun, तव्हां जवाब ॾींदो a noun is a word used as the name of person, place or thing. या उनखे तमामु सादो उन जो जवाब इहो आहे a noun is a naming word. इसम उहो लफ़्ज़ आहे जेको माण्हू जाइ या शयुनि जे नाले लाइ इस्तेमालु कबो आहे। एग्जाम्पल्स, मिसाल ॾिसूं था। नेम ऑफ पर्सन्स, माण्हुनि जा नाला। उस्मान गनी, यासिर अली, आलिया, अंजुम एक्सेट्रा यानी वग़ैरह वग़ैरह। इहे माण्हुनि जा नाला आहिनि, इन्हनि खे इसम चइबो आहे। अहिड़ी तरह नेम्स ऑफ प्लेसिस, जगहनि जा नाला, पार्क, स्कूल, हाउस, क्लिनिक वग़ैरह वग़ैरह। नेम ऑफ थिंग्स,
शयुनि जा नाला, फ्लोर, रिंग, टेबल, पेन, बनाना एक्सेट्रा। नेम ऑफ एनिमल्स, जानवरनि जा नाला, डॉग, कैट, बफेलो, हॉर्स एक्सेट्रा। यूज ऑफ नाउन इन सेंटेंसेस, मथे जेके असां इसम यानी नाउन सिखिया उहे अलग अलग सिर्फ नाला हुआ, पर हाणे असां उन्हनि नालनि जो जुमलनि में इस्तेमाल कीअं थींदो आहे उहो ॾिसंदासीं। अकबर वॉज अ ग्रेट किंग। ॾिसो हिते अकबर लकीर ॾिनल लफ़्ज़ माण्हू जो नालो आहे ऐं किंग हिकु उहिदे जो नालो आहे। ही ॿई जेके आहिनि से नाउन आहिनि। अकबर हिकु अज़ीम बादशाह हो। सखर इज ऑन द बैंक ऑफ रिवर इंडस। सखर सिंधु नदी जे किनारे ते आहे। हिनमें बि लकीर ॾिनल लफ़्ज़ जेके सखर, बैंक, रिवर इंडस इहे इसम यानी नाउन आहिनि। हिज करेज वन हिम ऑनर। हिन जी हिम्मत हिन लाइ इज़त खटी। नोट, the word thing includes all objects that we can see, hear, taste, touch or smell, and something that we can think of but cannot perceive by the senses. Note, लफ्ज़ शे में उहे सभु शयूं शामिल आहिनि। यानी असां चऊं था त इसम जेको आहे कंहिं शे जो नालो आहे त उन लफ़्ज़ शे में उहे सभु शयूं शामिल आहिनि जिन खे असीं ॾिसी, ॿुधी, चखे, सूंघे ऐं छुए सघूं था, ऐं उहे शयूं जिन जे बारे में सोचे सघूं था पर उन्हनि खे पंहिंजे हवासनि सां परूड़े नथा सघूं, उहे बि शयूं उनमें शामिल आहिनि। प्रोनाउन, ज़मीर। A pronoun is a word used instead of a noun in the sentence. ज़मीर उहो लफ़्ज़ आहे जेको जुमले में इसम जे बदिरां कम ईंदो आहे। Examples: Ali is busy today. हाणे हिन में अली जेको आहे सो नाउन आहे। He is busy today। हाणे अली जी जाते ही कम आयो, ही खे असीं प्रोनाउन या ज़मीर चवंदासीं। आलिया स्माइल्स। She smiles। आलिया जी जाइ ते शी इस्तेमाल थियो, इन शी खे असीं प्रोनाउन यानी ज़मीर चवंदासीं। यासिर प्लेज फुटबॉल। He plays football। यासिर जी जाइ ते ही इस्तेमाल कयो वियो त इन ही खे प्रोनाउन यानी ज़मीर चइबो आहे। एडजेक्टिव, सिफ़त। An adjective is a word used to add something to the meaning of a noun or a pronoun। सिफ़त उहो लफ़्ज़ आहे जेको जुमले में इसम या ज़मीर जो गुण यानी सुठाई या अवगुण यानी बुराई खे ज़ाहिर करण लाइ इस्तेमाल कबो आहे। एग्जाम्पल्स, मिसाल, He is a brave boy। ही हिकु बहादुर छोकर आहे। ब्रेव लफ़्ज़ लकीर ॾिनल आहे। इहो छोकिरे जी सुठाई बयान करे थो, बॉय जी सुठाई बयान करे थो ब्रेव। इन खे असां एडजेक्टिव यानी सिफ़त चवंदा आहियूं। शी इज़ वेरी नाइस गर्ल। हूअ तमामु सुठी छोकिरी आहे। हाणे नाइस वर्ड जेको आहे गर्ल जी तारीफ़ करे थो, त उन खे असां एडजेक्टिव यानी सिफ़त चवंदासीं। ही इज़ कल्प्रिट। हू ॾोही आहे। ही जेको आहे ज़मीर आहे, प्रोनाउन आहे, उन जे बारे में कल्प्रिट असांखे उन जी बुराई ॿुधाए थो त हू ॾोही आहे, त असां उनखे सिफ़त यानी एडजेक्टिव चवंदासीं। इट इज़ अ बिग टेबल। इहा हिकु वॾी मेज़ आहे। टेबल जे बारे में बिग लफ़्ज़ जेको आहे उनजी तारीफ़ करे थो। टेबल केतिरी आहे, नंढी आहे या वॾी आहे? त वॾी आहे त उन जे बारे में चए थो वॾी आहे, त असां इन खे चवंदासीं एडजेक्टिव यानी सिफ़त। नंबर 4, वर्ब।
yani fail. The verb is a word which simply shows an action of a noun or a pronoun. Or a verb is a word which can tell us that what is the subject or where is the subject. fail उहो लफ्ज़ आहे जेको इसम या ज़मीर जे कंहिं अमल या कम खे ज़ाहिर कंदो आहे. यानी फेल उहो लफ़्ज़ आहे जेको इसम या ज़मीर को बि कमु कनि त उन खे ज़ाहिर कंदो आहे. या वरी फेल उहो लफ़्ज़ आहे जेको असांखे ॿुधाए सघे त फाइल छा आहे, यानी कहिड़ी हालत में आहे या फाइल किथे आहे. एग्जाम्पल्स मिसाल, The girl wrote a letter to her cousin. छोकरी पंहिंजे सोट खे खत लिखियो. हाणे हिन में लकीर ॾिनल लफ़्ज़ जेको आहे वर्ड रोट आहे, इहो छोकरी जे कम खे ज़ाहिर करे थो त इन खे असां चवंदासीं फेल यानी वर्ब. He eats bananas daily. हूअ रोज़ केला खाईंदो आहे. हूअ कहिड़ो कमु करे थो? केला खाइण जो कमु करे थो, यानी ईटिंग जो कमु करे थो. त ईट्स लफ़्ज़ खे असीं वर्ब यानी फेल चवंदासीं. कराची इज़ ए बिग सिटी. कराची हिकु वॾो शहर आहे. कराची जे वॾे शहर हुजण जे लाइ इज़ जो यूज़ कयो आहे, इस्तेमालु कयो आहे. त इन इज़ खे बि असीं वर्ब यानी फेल चवंदासीं. आई एम इन सकरंड. ऐं किथे आहियां? सकरंड में आहियां. इहो एम लफ़्ज़ जेको लकीर ॾिनल लफ़्ज़ आहे इहो बि वर्ब यानी फेल आहे. आयरन एंड कॉपर आर यूज़फुल मेटल्स. लोह ऐं जिस्त काराइता धातु आहिनि. आर जो जेको वर्ड आहे इहो बि फेल यानी वर्ब आहे. मथे सभिनी जुमलनि में लकीर ॾिनल लफ़्ज़ फेल आहिनि. पहिरें ऐं ॿिए जुमले में असांखे फाइल जी कम जी ख़बर ॾियनि था, जॾहिं त आख़िरी टिनि जुमलनि में फाइल जी हालत ऐं मौजूदगी जी ख़बर ॾियनि था. नंबर 5 एडवर्ब. ज़र्फ़. An adverb is a word which is mostly used to show the time, manner and degree of verb, an adjective or any other adjective in the sentence. ज़र्फ़ अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको अक्सर करे जुमलनि में कंहिं फेल, सिफ़त या कंहिं ॿिए ज़र्फ़ जे वक़्त, कैफ़ियत, जाइ ऐं हालत वग़ैरह खे ज़ाहिर करण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे. Examples: This flower is very beautiful. ही गुल ॾाढो ख़ूबसूरत आहे. Very वर्ड खे लफ़्ज़ खे लकीर ॾिनल आहे, इन खे ज़र्फ़ यानी एडवर्ब चइबो आहे. She pronounced the word quite correctly. हुन लफ़्ज़ खे तमामु सही उचारियो. यानी हुन जेको उचारण जो कमु कयो उहो तमामु सही कयो. इहो जेको क्वाइट करेक्टली आहे इन खे एडवर्ब यानी ज़र्फ़ चइबो आहे. अली स्पीक्स क्विकली. अली तकिड़ो ॻाल्हाईंदो आहे. यानी अली कहिड़े तरीक़े सां ॻाल्हाईंदो आहे? तकिड़ो ॻाल्हाईंदो आहे, क्विकली. त इन क्विकली खे असां एडवर्ब यानी ज़र्फ़ चवंदासीं. यू आर वॉकिंग टू स्लोली. तूं बिल्कुलु आहिस्ते हली रहियो आहीं. टू स्लोली इन खे एडवर्ब यानी ज़र्फ़ चवंदासीं. नंबर 6 प्रेपोजिशन. प्रेपोजिशन हर्फ जर. A preposition is a word used with a noun or a pronoun to show how the person or thing denoted by the noun or pronoun stands in relation to something else. अहिड़ा लफ़्ज़ जेकी जुमले में के इसम या ज़मीर जे अॻियां अची हिकु इसम या ज़मीर जो तालुक ॿिए इसम या ज़मीर सां ॾेखारीनि तन खे हर्फ जर चइबो आहे. एग्जाम्पल्स मिसाल, There is a cow in the garden. बाग में हिकु ढगी आहे. ढगी किथे आहे? बाग में यानी इन जो जेको लफ़्ज़ आहे वर्ड आहे इन खे प्रेपोजिशन यानी हर्फ जर चइबो.
द गर्ल इज फॉन्ड ऑफ म्यूजिक, छोकरी मूसीक़ी जी शौक़ीन आहे। ऑफ लकीर ॾिनल लफ़्ज़ ऑफ जेको आहे इहो हर्फ जर यानी प्रेपोजिशन आहे। अ लिटिल गर्ल सेट अंडर अ ट्री, हिकु नंढड़ी छोकरी वण जे हेठां वेठी। अंडर हेठां, इन खे प्रेपोजिशन चइबो। हर्फ जुमिलो नंबर 7 कंजक्शन यानी हर्फ जुमिलो। अ कंजक्शन is a word used to join words or sentences, अहिड़ो लफ़्ज़ जेको किन बि ॿिनि लफ़्ज़नि या जुमिलनि खे जोड़े उनखे हर्फ जुमिलो चइबो आहे। एग्जांपल्स, अली एंड आसिफ आर कज़िन, अली ऐं आसिफ सोट आहिनि। हिते अली ऐं आसिफ खे मिलाइण जे लाइ ॻंढण जे लाइ एंड खे यूज़ कयो वियो आहे, त इन एंड खे असां कंजक्शन चवंदासीं। 2 and 2 make 4, 2 ऐं 2 4 थियनि था। हिते बि 2 ऐं ॿिए 2 खे मिलाइण जे लाइ एंड जो इस्तेमालु कयो वियो आहे, त हिन एंड खे बि असां कंजक्शन चवंदासीं। आई रेन फास्ट बट मिस्ड द ट्रेन, ऐं तेज़ डुड़िस पर रेल निकिरी वई। हाणे हिते बट जेको आहे सो ॿिनि जुमिलनि खे पाण में मिलाए थो, इन खे बि कंजक्शन चइबो आहे। नंबर 8 इंटरजेक्शन, हर्फ निदा। एन इंटरजेक्शन इज ए वर्ड which expresses some sudden feelings, हर्फ निदा अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको जुमिले में ज़हन जे अचानक जज़्बात या एहसासनि खे ज़ाहिर करे थो, तन खे हर्फ निदा चइबो आहे। एग्जांपल्स, हुर्रा वी वन द मैच, वाह वाह असीं मैच खटे वियासीं। हिते हुरा लफ़्ज़ जेको आहे ख़ुशी खे इज़हार करे, ख़ुशी जो इज़हार करे थो, त हिन खे असां इंटरजेक्शन चवंदासीं। अलास शी इज़ डेड, अफ़सोस हू गुज़ारे वई आहे। अलास लफ़्ज़ जेको आहे वर्ड जेको आहे उहो अफ़सोस खे ज़ाहिर करे थो, ऐं उन जे अॻियां इंटरजेक्शन जी निशानी बि ॾिनल आहे, हर्फ निदा जी निशानी बि ॾिनल आहे, त इन खे असां इंटरजेक्शन यानी हर्फ निदा चवंदा आहियूं।